हिन दुनिया में सिर्फ 9% माण्हू ही सक्सेस हासिल करे सघंदा आहिनि, मगर 1% माण्हू हायली सक्सेस खे हासिल करे वठंदा आहिनि। विशेष त हर इंसान जे दिल में हूंदियूं आहिनि, मगर उनखे पूरो करण कंहिं जे वस में हूंदो आहे। जेको इंसान पंहिंजी ज़िंदगी में कुझु वॾो न करे सघंदो आहे, उहो इंसान नाकामी जे ख़ौफ़ खां कुझु बि न करे सघंदो आहे। हू इन करे कुझु न करे सघंदो आहे त शायदि मां किथे नाकाम न थी पवां, कंहिं मोड़ ते वञी मां हाराए न विझां। मगर दोस्तो, अॼु ताईं कोई इहो तय न करे सघियो आहे त छा कामयाबी फेल थियण खां बग़ैर बि हासिल करे सघे थी या न। इहो फेल थियण जो ख़ौफ़ ई तव्हांजो तमामु वॾो दुश्मन आहे। इन खां डिॼण छॾे ॾियो। हिकु छोकिरो जेको 4th में 3 दफ़ा फेल थियो ऐं 8th में 2 दफ़ा फेल थियो, जेको ग्रेजुएशन में 5 दफ़ा फेल थियो, 40 दफ़ा जॉब इंटरव्यूज़ में फेल थियो, जिते 22 इंटरव्यूज़ में 21 खे सिलेक्ट कयो वियो, मगर हिन खे रिजेक्ट कयो वियो। पुलिस जे इंटरव्यू में 5 मां 4 खे सिलेक्ट कयो वियो, मगर हिन खे रिजेक्ट कयो वियो। वरी हिकु ॿी जॉब जे लाइ ही पंहिंजी दोस्तनि सां गॾिजी वञे थो, उन जे दोस्तनि खे बि सिलेक्शन मिले थी, उते बि हिन खे रिजेक्ट कयो वञे थो। हालांकि उन जे दोस्तनि जूं मार्क्स हिन खां बि घटि आहिनि, मगर हिते हिकु दफ़ो ॿीहर बि रिजेक्ट कयो वञे थो। हर दफ़े रिजेक्ट थियण जे बावजूद बि हिन जो जज़्बो बुलंद रहे थो। हिन शख्स जी तमामु घणी मेहनतुनि, कोशिशुनि ऐं कावशुनि अॼु हिन शख्स खे चाइना जो अमीर तरीन इंसान ऐं अलीबाबा जो फाउंडर जैक मा बणाए छॾियो। दोस्तो, ही शख्स एतिरा दफ़ा फेल थियण जे बावजूद बि चाइना जो अमीर तरीन इंसान थी सघे थो, त तव्हां एतिरी स्ट्रगल करण जे बावजूद बि कीअं था फेल थी सघो ऐं तव्हां एतिरी मेहनत कयो ऐं कामयाब न थियो, ईअं थी कोन थो सघे। अगरि तव्हां फेल थी बि वञो था त उन मां तव्हांखे लर्निंग ऐं एक्सपीरियंस मिलंदो आहे। दोस्तो, इहा लर्निंग ऐं तजुर्बो हासिल करण खां बाद में तव्हां पक्का खिलाड़ी था थी वञो ऐं उन खां पोइ इहो ई लर्निंग ऐं तजुर्बो तव्हांखे हिकिड़े ॾींहुं दुनिया जो कामयाब तरीन इंसान बणाए थो। दोस्तो, दुनिया में 2 क़िस्मनि जा माण्हू हूंदा आहिनि। हिकु उहे जेके ख्वाब ॾिसंदा आहिनि ऐं ॿिया उहे जेके ख्वाबनि खे पूरो करण ॼाणींदा आहिनि। दोस्तो, हिकिड़ा उहे माण्हू हूंदा आहिनि जेके चवंदा आहिनि मां कामयाबी हासिल कंदुमि, ॿिया उहे माण्हू हूंदा आहिनि जेके चवंदा आहिनि मां कामयाबी खे हासिल करे ॾेखारींदुमि। दोस्तो, तव्हां कहिड़नि माण्हुनि में था शामिल थियण चाहियो, इहो तव्हां पाण ते डिपेंड रखी सघो था। दोस्तो, मां आहियां सैयद अली वकार ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो सैयद अली वकार ऑफिशियल यूट्यूब चैनल। वीडियो पसंदि अचे त वीडियो खे लाइक ज़रूर कजो, चैनल ते न आहियो त चैनल खे सब्सक्राइब। मुंहिंजूं तमामु नेक तमन्नाऊं ऐं दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि।